अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इमरान नियाज़ी, सिराज अल दौला, मीर जाफ़र जो मिसाल ॾेई इदारनि खे निशानो बणायो। ऐवान खे दरख़्वास्त आहे त इमरान ख़ान जे बयाननि जो सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे। इमरान ख़ान इदारे जो दादिलो हो खेसि खीर पियारियो वियो। गुज़िरियल ॾींहुं PTI चेयरमैन जेका ॻाल्हि कई उहा ख़तरनाक हुई। इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में इदारे ख़िलाफ़ ज़हर उगाछो। इहा मुल्क ख़िलाफ़ साज़िश आहे। इमरान ख़ान खे न रोकियो वियो त पाकिस्तान शाम ऐं लिबिया वांगुरु क़ब्रिस्तान बणिजी वेंदो। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में सफ़ीर चयो हो त धमकी वारी ॻाल्हि ॿोल हुई। सफ़ीर जो ख़त पढ़ियो वियो। साज़िश जो परे परे ताईं ज़िक्र नाहे। क़ौमी सलामती कमेटी जी पधिराई में वाज़िह आहे त का बि साज़िश नाहे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। क़ौमी असेंबली क़ौमी सलामती जे इदारनि ऐं उन जी क़यादत ख़िलाफ़ बयाननि ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ मज़मती ठहराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर मुर्तज़ा जावेद अब्बासी पेश कयो, जेको यकराय सां मंज़ूर कयो वियो। पेमरा कुछ सैटेलाइट चैनल से अदलिया ऐं फ़ौज ख़िलाफ़ नशर थींदड़ मवाद जो नोटिस वरितो। पेमरा पारां जारी कयल लेटर मूजिब कुछ चैनल फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ अहिड़ो मवाद नशर करे रहिया आहिनि जेको रियासती इदारनि ख़िलाफ़ मुहिम जे बराबरि आहे। अहिड़ो मवाद पखियण पेमरा जे ज़ाब्ता अख़लाक़ 2015 जी भञकड़ी आहे। फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ मवाद नशर करणु आला अदलिया जे ॾिनल उसूलनि जी बि भञकड़ी आहे। राय जे इज़हार जी आज़ादी आर्टिकल 19 तहत शहरियुनि जो बुनियादी हक़ आहे, पर इहो हक़ लागू कयल माक़ूल पाबंदियुनि सां मशरूत आहे। परॾेही रियासतुनि सां लाॻापा अमन अमान, शाइस्तगी ऐं अख़लाक़ियात खे बि क़ानून मुताबिक़ डील करणु घुरिजे। तोहीन अदालत ऐं ॾोह लाइ कंहिंखे भड़काइणु आईनी तौरु ॾोह आहे। ऐं शरीफ़ कुटुंब अॼु ड्रामो कयो, ही सभई कूड़ा आहिनि। शहबाज शरीफ़ ऐं संदसि भाउ असुल में मीर जाफ़र ऐं मीर सादिक आहिनि। शहबाज शरीफ़ जी ॻाल्हियुनि जो जवाबु सुभाणे जलसे में ॾींदुसि। चैलेंज कयां थो त शहबाज शरीफ़ ऐं संदसि भाउ जिते बि वेंदा चोर ऐं गद्दार जा नारा लॻंदा। क़ौमी असेंबली जे स्पीकर समेत कंहिंखे बि नथा मञूं। मूंखे गिरफ़्तार करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। हुकूमत कुझु बि करे नुक़सानु पाण खे थींदुसि। 20 तारीख़ बाद इस्लामाबाद ॾांहुं मार्च जो सॾु ॾींदुसि। जेको इस्लामाबाद नथो पहुची सघे उहो पंहिंजे इलाइक़े में निकिरे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं पार्टी अॻुवाणनि खे ख़िताब।